प्यारा मुसलमान भाईरो एक मर्तबा मुझे प्यारे महबूब पाक फरमायो, अरे मुझा प्यारा गुलामो, केरा अवा में जेको इन गुस्ताखे रसूल जो सिर कलम करे उनजे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद करीम आया। सुभान अल्लाह। नबी साईं जो हिकिड़ो साहबी हज़रत मोहम्मद मुस्लिम नबी पाक के अर्ज की, मुझा प्यारा महबूबा मां थो वञा, पर साईं मूंखे इजाज़त ॾियो मां थोरो कूड़ ॻाल्हाईंदुसि। मां उते अवां जी थोरी घणी मुखालफ़त कंदुसि। नबी पाक फरमायो, तोखे इजाज़त आ। मोहम्मद मुस्लिम आयो, काब बिन अशरफ जो दरवाजो ठुकाई। काब चयो, केर चे? मोहम्मद मुस्लिम काब आयो, छो आयो? जी यार असां गलती थी वया, कलमो त असां पढ़ी छॾियो आ। मदीने वारे साईं पहिरीं चयो निमाज़ पढ़ो, निमाज़ पढ़ी सी, पोचे रोज़ा रखो, रोज़ा रखियासीं। वरी ज़कात जो हुक्म चयो, जहिड़ो हाल ज़कात बि ॾिनीसी। हाणे वरी चवे तो त जंहिं वटि जेतिरो आ सभु इस्लाम जे नाले ते ॾे, घर में सरफ खाइण जेतिरो रखे, उन खां वधीक रखण जी इजाज़त कान्हे का। काब बिन अशरफ चयो, अञा अॻियां ॾिसो इहो छा थो करे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, बहरहाल काब बिन अशरफ चयो, मूं पार छो आयो? जी खुटरो आहियां, कुछ पैसा उधारा दे, राशन तो वठ। यहूदी हो, उन हज़रत मोहम्मद मुस्लिम के चयो त पंहिंजी घर वारी मूं वटि गिरवी कर रख, त पोइ तोखे पैसा ॾे। चाहे घर वारी पंहिंजी खे तो वटि गिरवी रखंदसि त सुठो कोन्हे, माण्हू ताना ॾींदा। चयाई पंहिंजो पुटु रख। जी पुटु रखंदसि, अॼु नंढा सुभाणे वॾा थींदा। इन्हनि खे माण्हू ताना ॾींदा, अवां जे बाबे अवां खे यहूदी वटि गिरवे रखी कर्ज़ खयो हो। चयाई पोइ छा तो मूं वटि रखे, ज़मानत कहिड़ी तो ॾी? मोहम्मद बिन मुस्लिम चयो, मोहम्मद मुस्लिम चयो त मूं वटि हिकिड़ी नायाब क़िस्म जी तलवार वजे रखी त मां खणी अचां, चई वञ खणी अच। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, हे तलवार खणी आयो आ, ॿिया सहाबी खे बि वठी आयो। दरवाजो ठुकाई आ, दरवाजो ठुकियो। काब बिन अशरफ जी घर वारी वॾी चालाक माई वे, तंहिं चयो ॿार मता निकिरे, इन माण्हूअ मूंखे रत जी बू थी अचे, इन माण्हूअ मां मूंखे खून जी बू थी अचे, मता निकिरे। जी न मोहम्मद मुस्लिम आयो पैसा उधारा वठण जी। निकतो तलवार मोहम्मद मुस्लिम खणियो बीठो आ, हो जो निकतो खुशबू निकती। ॿिया साहबी के वठी आयो, चाहूं तो के इशारो कंदुसि, तलवार हलाइण में देर न कर। प्यारा मुसलमान भाइरो, काब बिन अशरफ निकतो, चयई हीअं सूंघे करे, चई यार काब केड़ी खुशबू लगाईंदो आ, केड़ो तेल लगाईंदो आ? चई मथे में मां मुश्क लगाईंदो आहियां। मथो हेठ कर मां ॾिसां। हुन काब बिन अशरफ जो मथो ईअं हेठ कयो वा, मदीने वारे मीर जे गुलाम उनखे वारनि मां पकड़े वरितो आ। वारनि मां जो पकड़िया, साथीअ खे इशारो कई, सिर कलम कर। ओ मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो, उन सिर खे हीअं जो वारनि मां झले करे मोहम्मद मुस्लिम मुंहिंजे महबूब पाक जे बारगाह में खणी आयो। अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, अवां जे दुश्मन खे मां जहन्नम में पहुचाए आयो आहियां। खुदा जो कसम,
मुझे मुस्तफा जी इज्जत ऐं नामूस जे लाइ जेको उथी करे खड़ो थींदो आहे न, मुझे रब पाक जो उन जे मथां हथ हूंदो आहे। हज़रत फ़ख्र सादा ताजदार गोलड़ा सैयद सखी साईं महर अली शाह गोलड़वी उम्र ते हा। मक्के पाक में एक नमाज पढ़ त लख नमाजन जो सवाब, मदीने पाक में एक नमाज पढ़ त 50,000 नमाजन जो सवाब। हाजी अब्दुल हकीम वारा पढ़ी आया न, सुभान अल्लाह। दिल चवंदी आ त इते जो बीठो हुजां पियो, नमाजूं पढ़ा पियो, महबूब जो दीदार कया। हजरत सखी महर अली हज करे मदीने पाक पोतो हिकड़ी नमाज पढ़ी, मुराकबे में वेठा हा। मौन फरमायो महर अली तू पियो हज ऐं उमरा करे, हिंदुस्तान में हिकड़ो कादियानी पलीत निकतो वा जेको मां मदीने वारे मीर जे दीन में चतियूं पियो लगाए, वञी उन जो मुकाबलो कर, मां मुस्तफा तो सां गॾु। हज़रत सैयद महर अली शाह आया, उन सां मुकाबलो कयो, मुनाज़रा हलिया, मुबाहिला हलिया, मुकाबला हलिया। प्यारा मुसलमान भाइरो, बिला आखिर हज़रत महर अली शाह गोलड़वी जे साम्हूं वो कादियानी कंजर कोन आयो, पर चयाई हिक कब्र ते वञी असीं भी बियूं था, महर अली शाह भी उते अचे, असीं भी दुआ घुरऊं, महर अली भी दुआ घुरे। पो जेको हक़त हूंदो उन जी दुआ सां कब्र वारो ज़िंदो थी ॿार ईंदो। हज़रत सखे महर अली फरमायो मूंखे क़बूल आहे, पर इहो पलीत उन ते कोन बीठो। वरी चयाई त हलो था जबल वॾे ते, उतां झंप था लॻायूं। चूतियो हो न, नबी कोन हो, जे नबी हो जा तो सोता ता शर्त रखे, ई चूतियो हो। उन जा खीसा हूंदा हुआ, हिकड़े में कूड़ विझंदो हो, ॿिए में खड़ा विझंदो। पोइ चवंदो त कॾहिं कॾहिं भुलिजी वेंदोसि, पोइ खड़ा ऐं गुड़ समझी करे खाई छॾींदो होसि, ऐं गुड़ सां वरी इस्तंजा करे छॾींदो। एॾो उनजो पलीत खबीस जो अक़ीदो आहे कादियानी लाइन जो। हज़रत सखी महर अली फरमा केड़े जबल ते चढ़ जंप दे, मां हाज़िर ओ मुझा प्यारा मुसलमान भाइरो। वरी चीन इं सही फरमायो पो किया जी तू भी कागज रख, मां भी कागज कलम रखा तो, जेको हक ते हूंदो उन जो कलम पानी पानी लिखंदो। हज़रत सखी महर अली शाह फरमायो मूंखे इहो भी शर्त कबूल आहे। प्यारा मुसलमान भाइरो, कागज रखिया विया, कलम रखिया वया। हज़रत महर अली बीठो वा, कादियानी उते बीठा हा। थोड़ी देर गुज़री आ, हज़रत महर अली शाह गोलड़वी रहमतुल्लाह अलैह जो कलम खुद ब खुद पियो लिखे, मा कान मुहम्मदुल अबा अहद मिर रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमुल नबी। सुभान अल्लाह। कादियानी भजी विया। हज़रत सखी महर अली शाह पंहिंजे हुजरे में आयो, खलीफ़ो साईं जो हुजायतो ते अर्ज़ कयो मुंहिंजा मुर्शिद ॿिया त शर्त मूंखे क़बूल आहे, अवां क़बूल कए पे, समझ में आया पे, पर जेको न चो कब्र मां मुर्दो ज़िंदा करे, अवां देरी कान कई, हा करे छॾी के भला अवां में एतिरो पावर आहे पाण, पर पावर जी ॻाल्हि कान्हे। मूंखे जॾहिं मदीने पाक मां मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम रवानो कयो हो न, तॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो महर अली फिक्र न कर, जेको भी शइ तोखां घुरनि इशारो करण तुंहिंजो कमु आहे, तुंहिंजी उन करामत खे रब खां पूरो कराइण मां मोहम्मद करीम जो कमु। सुभान अल्लाह। ही उहो ख़त्म नबूवत जो मामलो आहे। अज वडी साज, अजकल वडी साजिश भी हले उरूज ते अकीदे खत्म नबूवत जे मथा हमले करण जे लाइ पूरी दुनिया उठी पई आ। यहूदी मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो अरबे रुपया
इन जे मथा हुनने लगाया पर उन्हनि खे ख़बर काने का त गुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरते, ये सर कट जाए या रह जाए कुछ परवाह नहीं करते। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे रिसाला, ताजदारे खत्म नबूवत, ताजदारे खत्म नबूवत, मनसब नबियन, मनसब नबियन, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह। ताजदारे खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। असांजी सिंध में हिकिड़ो शहर आहे करोंडी शरीफ, पक्का चांग जे पासे। उन करोंडी शहर जे मुज़ाफ़ात में हिकु फ़कीर रहंदो आहे, जे फ़कीर जो नालो हाजी माणिक शर्रा। उठ चारींदो आहे, बडी कंदो आहे, ज़मीन कंदो आहे, कदे नमाज पढ़ंदो हो, कदे नमाज को न पढ़ंदो हो। उन जो जेको सेठ हो, जमींदार हो, जेको फार्मर हो, सो मुंहिंजा दोस्त बुजुर्ग हो अब्दुल हक कादियानी हो, कादियानी हो। यो गरीब उन वट मजदूरी पियो करे, उन वट मेहनत पियो करे। हिकड़े ॾियारे हाजी माणिक शर ज़मीन में कम पियो करे। यो कादियानी आयो, अचे मदीने वारे साईं जे शान में हिन गुस्ताखी कया, हिन नाज़ेबा कलिमात इस्तेमाल कया। हाजी माणिक शर खां बर्दाश्त कोन चो, कुहाड़ी इन जे हथ में हुई, ठका जो कराई त कादियानी वञी ज़मीन ते किरियो। मथे में आईस, वरी कंध कटईस, अखियों कढईस, चप वढईस, बाहूं वढईस, टंगूं वढईस। करोंडी जे थाने ते पेश थियो त मां रसूलुल्लाह जे दुश्मन के जन्म में पहुंचाए आयो आहियां। ओ मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो, थाने वारनि यकदम हिन खे सखर सेंटर जेल मुंतकिल कयो वा। उन ज़माने में सखर सेंटर जेल जो जेको सुप्रीडेंट हो, उहो हिकु सैयद ज़ादो हो। उन सैयद ज़ादे जे घर वारीअ खे, सैयद ज़ादीअ खे रात जो ख्वाब में मुझे मदीने वारे मीर पंहिंजो दीदार कराए। मुझे हबीब फरमायो, अम्मा सखर जेल में मां मोहम्मद करीम जो एक मेहमान आयला, पुट रोजाना मानी तू पचाए जा, पंहिंजे घर वारे के चए जा मुझे मेहमान के मानी खाराए। सुभान अल्लाह, सुभान। शहजादी सैयद ज़ादी जो घर वारो आयो। शहजादी पुछ, सैयद ज़ादी पुछो त जेल में को मौलवी आयो आ, को हाफिज आयो आ, को कुरान जो कारी आयो आ, को पीर साहब आयो आहे छा? न कलो के तारीख में एक शर बरोच आयो आ, वडो खतरनाक कातला, सफाक किस्म जो मानो आ। हिकड़े पंजाबी के हुन मारियो आ, हुन जो बाहूं कटैया, हुन जो टंगूं कटैया, हुन जो अखियूं कढैया, वडो जुल्म कया, हिया कया, हुआ कया। सैयद ज़ादो इया पियो चवे, उन शहजादी अॻियां वधी, उन जी घर वारे उन जे वात ते हथ रखियो वा त अॻियां न ॻाल्हा, ख़ामोशी कर। जेको जेल में वेंदो वा, कंहिंजी सिफारिश सरदार कंदो वा, कंहिंजी सिफारिश वॾेरो कंदो वा, कंहिंजी सिफारिश अमीर कंदो वा, कंहिंजी सिफारिश तक जो MP MNA कंदो वा। पर कल जेको फ़कीर तुंहिंजे जेल में आयो वा, उन जी सिफारिश जे लाइ रात नानो मोहम्मद करीम पंहिंजे घर आया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्त
वो उन हाजी मान के शर जी जॾहिं इहा ॻाल्हि ज़ाहिर थी पोइ उन वक़्त में सखर अदालत जो जेको जज हो सो बि जेल में उन जी ज़ियारत करण 1984 या 85 जो वाक़ियो। प्यारा मुसलमान ॿाहिरो जज साहब वकीलनि खे चयो यार ॻाल्हि ॿुधो, मूंखे मुनासिब नथो लॻे त हिन फ़क़ीर खे मां फांसी जो आर्डर जारी कयां। मुंहिंजी नौकरी वञे त भले वञे, पर पाकिस्तान जो कानून आ फॉर्मेलिटी पूरी करणी आ। अवां हाजी मानक के समझायो त उहो इन कत्ल जो इनकार करे त मूं कत्ल कोन कयो आ। मौके वारदात जो को गवाह कोने, पो केस के अग्यां हलाए मां पानी खत्म कंदुसि। प्यारा दोस्तों बुजुर्गो, वकील आया हाजी मानक सर के चयायो हाजी साहब दुश्मन मरी वियो, जन्म जे हवाले थी वियो, हाणे तूं कत्ल खां इनकार कजां फायदो इहो थींदो तूं बची वेंदे, तुंहिंजा नंढा बच्चा आहिनि, तुंहिंजी नौजवान घर वारी आ। हाजी मानक सर के समझाए वकील हलिया विया। मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो, जॾहिं कोर्ट में पेशी थी आ, जॾहिं केस हलियो वा, काद्यानिन जा माण्हू बि आया हा। जज साहब हाजी मानक खां सवाल कयो, हाजी मानक तो काद्यानीअ खे मारियो आ? चवण लॻो जज मूं सिर्फ़ मारियो न आहे, मां उनखे टुकड़ा टुकड़ा बि कयो आहे। सुभान अल्लाह। सिर्फ मारियो न आहे, उनखे टुकड़ा टुकड़ा कयो आ। बाहूं कचूं, टंगियूं कचूं, उन जूं मां अखियूं कजूं। अञा मूं वटि को आलो कोन हुयो, वरना उन पलीत खे मां बूची बूची बनाया हा। मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो, जज चयो हियो चरियो थी वियो वा, हिन जो दिमाग़ कम छॾे वियो वा। हाजी मानक सर चयो ओ जज साहब यार दिमाग़ त तॾहिं खां कम कयो वा जॾहिं खां मां जेल में आयो आहियां। ओ जज मां सॼी जिंदगी उठ चारिया, माल चारियो, ज़मीनो आबाद कयो, कॾहिं नमाज पढ़ी कॾहिं कान पढ़ी, कॾहिं रोज़ो रखियो कॾहिं कोन रखियो, पर अल्लाह पाक जो कसम आ जे ॾींहं खां रसूलुल्लाह जे उन दुश्मन के मां कत्ल करे सखर जेल में बंद थियो आहियां, अल्लाह जो कसम एड़ी रात खाली कान होंदी आ जे रात में मुखे मदीने वारे मीर जो दीदार न थींदो आहे। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे रिसाला। गुस्ताखे रसूल की एक ही सदा, सरतन से जुदा, सरतन से जुदा, ताजदारे खत्म नबूवत, जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। नौजवानों, यो मामलो सिंध में शुरू थी चुको। अवां ॿुधो हूंदो त चंद ॾींहं पहिरीं हिकिड़े बदबख्त उमरकोट जे गुस्ताखी कई, वो सिंध पुलिस जे जवानन उनके जहन्नम में पहुंचाए। मां तव्हांखे हिकु ॻाल्हि अर्ज़ कयां त पुलिस जे जवाननि जो जेतिरियूं ख़त्म नबूवत जे लाइ क़ुर्बानियूं आहिनि, ओतिरियूं असां मुल्लनि जूं कोन। असां मौलवी नारा वॾा हणंदा आहियूं, तव्हां आशिक चवंदा आहियो गुलामी रसूल में मौत भी कबूल है, न हो जो इश्क मुस्तफा तो जिंदगी फजूल है। पर न असां मौलवी कॾहिं जिहाद ते निकितासीं, न असांजे नौजवान कॾहिं सुन्नत जी पाबंदी कई। हे पुलिस मलक मुमताज हुसैन कादरी केर हो? पुलिस वारो। हींअर ॿियो हिकिड़ो मलक ख़ालिद जेको गाज़ी ख़ालिद, उहो भी पुलिस वारो हो। हिन डीआईजी जावेद जसकानी मुंहिंजो बहितरीन असांजो दोस्त आहे ओडेरे लाल जो, उनखे मुअत्तल करे छॾियो। रबिउल अव्वल में प्रोग्राम थियो मुंहिंजो टंडे आदम में, ॻोठ जे पासे का गुज़र थियो।
वियोस मिलियो से मु समझो आप सुरदा होंदो परेशान होंदो ज़ाहिर है हाने जो को चंद महीनन में इन जी प्रमोशन थियण वी डीआईजी थियणो आईजी थियणो डीआईजी तो हो आईजी थियणो हो मुखे चे मौलवी साहब असल जेका नौकरी कसम खणी चे असल जेका नौकरी सा मुझे हान शुरू जडे का उन पलीत के मु कत्ल करायो पूरी दुनिया में मुते तनकीद थी मुझा दोस्त मुझा यार है हो सभई पर जेको मुके सुकून इत्मीनान मिलियो वा सो जिंदगी में कदे कोन मिलियो ए ये गाल करे हुन जे अखिन मा लुड़क भी किरी पिया मुके यकीन कामिल थी वियो तन के मदीने वाले मीर ज़ियारत कराई सुभान अल्लाह इनके महबूब दीदार करायो पो छा थियो वो बाबा जहन्नम रसी थी वो हान उन का पुछा पूरी सिंध में सवन जे तादाद में गुस्ताख मैदान ते निकरी आई बल्कि हजारन जे तादाद में बड़ो हुकड़ो बदतमीज जो तूफान बपा थी पियो अज भी सिंध पुलिस उन ते एक्शन कयो आज कराची में कोन जो धरणो हो एकड़ो गुस्ताखियो मबू जे शान में वरी जे गुस्ताखन के खिलाफ का कार्रवाई थिए तो मुझा दोस्तों बुजुर्गो उन जी हिमायत में कराची जेड़े शहर में नबी जे गुलामन जो शहर असाजा मानू चवन था तो यो गलत अमल उनके अदालत के हवाले कजे तो मुझा दोस्त उन जी खिदमत में यो अर्ज आहे तो हिन वक्त भी पाकिस्तान जे मुख्तलिफ अदालत में 12,500 का वधी के गुस्ताखी जा केस पियल आहिन जो अज ताई के अदालत फैसलो न दिनो है जडे अदालत मा इंसाफ न मिलंदो तो गुलामाने मोहम्मद मैदान ते सुभान अल्लाह तो मुझा दोस्त पंजी अकीदे जी पंजे ईमान जी हिफाजत रख ऐं पंजो पान अंदर अकीदे खत्म नबुवत जी गैरत बेदार कर।